जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। असुअ जो महीनो हली रहियो आहे, माता जा नवरात्रा हली रहिया आहिनि। अॼु आहे माता जो सतो ॾींहुं यानी काल रात्रि माता जो ॾींहुं। माता जो इहो रूप दुष्टनि जो संहार करण वारो आहे। नवरात्रीअ सतो ॾींहुं मां काल रात्रि जी आराधना करणी खपिजे। उहा भूत प्रेतनि ऐं बुरी शक्तियुनि जो जेको भय थींदो आहे उन्हनि सां असांखे बचाईंदी आहे। मां काल रात्रि जो रूप आहे कारो, त कारे रंग यानी कृष्ण रंग जी आहे माता राणी। त हिन रंग जे कारण ई उन्हनि खे काल रात्रि चइबो आहे। मां जी 4 भुजाऊं आहिनि। दुर्गा माता हिननि जी उत्पत्ति कई हुई। हिननि जी उत्पत्ति छो थी हुई? रक्त बीज जेको असुर हो उन जो संहार करण लाइ दुर्गा माता हिननि खे उत्पन्न कयो। मां काल रात्रि जी पूॼा करण सां हर मनोकामना पूर्ण थींदी आहे। त अचो त माता जी पूॼा कीअं कजे इहो मां तव्हांखे ॿुधायां थी। हिन ॾींहुं सुबुह जो उथी करे सनानु पाणी सां निवृत थी करे पोइ माता जो स्मरण करिजे ऐं मां काल रात्रि खे अक्षत धूप गंध ऐं गुल ऐं गुड़ जो नैवेद्य चाढ़िजे। माता रानी खे शहद ऐं गुड़ ॾाढो प्रिय आहे, त शहद या गुड़ ॿिन्हिनि मां तव्हां कुझु बि चाढ़े था सघो। उन खां पोइ माता रानी खे रात राणी जो गुल चाढ़िजे, छाकाणि त माता रानी खे रात राणी जो गुल ॾाढो प्यारो आहे। माता रानी खे ॻाढ़ो कलर ॾाढो प्यारो आहे, त उन ॾींहुं ॻाढ़े रंग जा वस्त्र पाइजनि ऐं उन खां पोइ आरती करिजे, प्रसाद जो भोग लॻाइजे ऐं उहो प्रसाद सभिनि खे ऐं ब्राह्मणनि खे विराए करे ॾेई छॾिजे। उन खां पोइ माता जे मंत्र जो जाप करिजे। माता जो मंत्र आहे ओम ह्रीं श्री कली दुर्गाति नाशिने महामायाए स्वाहा। तव्हांखे माता जे हिन स्वरूप जे बारे में ॼाणी करे सुठो लॻो हूंदो ऐं तव्हां कमेंट बॉक्स में जय माता दी लिखंदा। हिकु लाइक ज़रूरु कंदा, लाइक बिल्कुलु फ्री हूंदो आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन ते बि क्लिक कंदा। ऐं तव्हां अगरि ॿियो कुझु बि कथा जे बारे में ॿुधणु चाहियो त तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में बि था लिखी सघो। अचो सभी मिली करे प्रेम सां चवंदासीं जय माता दी ऐं जय झूलेलाल।